أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته। अल्लाह सुब्हानहु व तआला सूरह बकरा में फरमाए थो त हर माण्हू खां हर इंडिविजुअल खां हर माण्हू खां अल्लाह सुब्हानहु व तआला आज़माइश वठंदो ऐं हर कंहिं जी आज़माइश जेका आहे उहा हिकु जहिड़ी आज़माइश न हूंदी। उहा आज़माइश अलॻि अलॻि आज़माइश हूंदी। जेका मुंहिंजी आज़माइश आहे उहा तव्हांजे लाइ न हूंदी। जेको तव्हांजो टेस्ट आहे तव्हांजो अल्लाह सुब्हानहु व तआला जेका आज़माइश वठे थो उहा मुंहिंजे लाइ न हूंदी। हर कंहिं माण्हू जी हर कंहिं इंसान जी अल्लाह सुब्हानहु व तआला अलॻि अलॻि तरीक़े सां आज़माइश रखी आहे। बिशइम जो मतिलबु इहो आहे त अलॻि अलॻि तरीक़े सां मुंहिंजो जेको आज़माइश आहे उहा तव्हांजी न हूंदी। तव्हांजी जेका आज़माइश आहे उहा मुंहिंजे लाइ न हूंदी। जीअं असां वटि आहे त असांजे दौर में जेका असां नंढा हुआसीं उन वक़्तु जेका ॿारनि जे लाइ आज़माइश हुई उहा मुख़्तलिफ़ हुई। अॼुकल्ह जे दौर में ॿारनि जे लाइ जेका आज़माइश आहे उहा मुख़्तलिफ़ आहे ऐं अॼु खां 20-30 साल जेका ॿार जेका पोइ ॾींदी जेका जनरेशन ईंदी उन्हनि जे लाइ आज़माइश जेका आहे उहा मुख़्तलिफ़ हूंदी। हर कंहिं जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला डिफरेंट क़िस्म जी मुख़्तलिफ़ क़िस्म जी आज़माइश रखी आहे। त उहा आज़माइश छा आहे? उन आज़माइश में अल्लाह सुब्हानहु व तआला छा थो चए त उन आज़माइश तव्हांखे जॾहिं अचे त तव्हां छा कयो। त अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो वलनबलुवन्नकुम बिशइम त तव्हां खां ज़रूरु आज़माइश वरिती वेंदी। तव्हां खां ज़रूरु टेस्ट वरितो वेंदो। इन खां को बि बचियलु कोन्हे को। तव्हां खां ज़रूरु जेका आहे उहा आज़माइश वरिती वेंदी। एब्सोल्युटली इहा सच आहे। तव्हां खां आज़माइश वरिती वेंदी। कहिड़ी शइ खां? मिनल ख़ौफ़ वल जूअ। ख़ौफ़ फियर ऐं जूअ मतिलबु हंगर बुख। ख़ौफ़ खां ऐं जूअ मतिलबु हंगर खां। ख़ौफ़ कहिड़ी शइ जो ख़ौफ़? तव्हांखे पंहिंजे दीन जे बारे में थी सघे थो ख़ौफ़ अचे त मुंहिंजे दीन खे त को प्रॉब्लम नथो थिए, मां निमाज़ नथो पढ़ां, या तव्हां जॉब था कयो जॉब जे वञण जो ख़ौफ़, बीमारी जो ख़ौफ़, ॿारनि जो ख़ौफ़, कहिड़े बि क़िस्म जो तव्हांखे ख़ौफ़ थींदो उहा ख़ौफ़ जेका आहे उहो अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां छा आहे? आज़माइश। तव्हांखे बुख जो ख़ौफ़, तव्हांखे रिज़्क़ वञण जो ख़ौफ़, जो उहा जेका ख़ौफ़ आहे उहो तव्हांखे फियर आहे उहो जेको तव्हांखे हूंदो उहो कंहिंजे तरफ़ां हूंदो? उहो अल्लाह जे तरफ़ां हूंदो। अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो मां तव्हांखे इन्हनि शयुनि खां आज़माईंदुसि। पोइ उन खां पोइ छा आहे? वनक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात। इहे 3 शयूं तमामु इंपॉर्टेंट शयूं आहिनि जंहिंमें अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो इन्हनि शयुनि जी घटिताई जे करे मां तव्हांखे इन्हनि शयुनि जी घटिताई करे मां तव्हांखे आज़माईंदुसि। कहिड़ी कहिड़ी शयूं? मिनल अमवाल तव्हांजी माल मां, तव्हांजी मनी मां, तव्हांजे पैसे मां। वल अनफुस ऐं माण्हुनि मां। तव्हांजा प्यारा जेके आहिनि उहे हिन दुनिया मां हलिया वेंदा। उन्हनि जो टाइम ख़तमु थींदो उहे हिन दुनिया मां हलिया वेंदा। वस्समरात ऐं फ्रूट्स मेवे मां। त इन्हनि टिन्हिनि जी अलॻि अलॻि जेका आहे उहा डेफिनेशन छा आहे? अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे छाजे बारे में ॿुधाइण थो चाहे? कहिड़े नमूने इन्हनि शयुनि जी आज़माइश थींदी? ऐं जॾहिं अल्लाह ताला इन्हनि शयुनि जी आज़माइश असां खां वठंदो त उन खां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला छा थो फरमाए? त सभ खां पहिरियां जीअं उन दौर में जॾहिं इहे आयत नाज़िल थियूं उन दौर में अमवाल कहिड़ी 3 शयूं हुयूं? हिकिड़ो माल, पैसो, उन खां पोइ जेको आहे अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो माण्हुनि जी जान मां, मतिलबु माण्हू प्यारा जेको हिन दुनिया में हलिया वेंदा, ऐं फ्रूट्स मेवा। 3 शयूं। सभ खां पहिरियां अमवाल माल जेका पैसो जेको आहे उन दौर में छा हूंदो? पैसो जेको हूंदो प्रॉपर्टी हूंदी, उन्हनि जा उठ, उन्हनि जूं रिढूं, उन्हनि जा ॻऊं ऐं उन्हनि वटि जेके खजूर हूंदियूं उन्हनि जे ज़रिए तिजारत थींदी। जानवरनि खे ज़बह कंदा पोइ उन्हनि जूं खलूं जेके हूंदियूं उन्हनि जे ज़रिए तिजारत थींदी ऐं पैसो इहो हूंदो, माल इहो हूंदो। अॼुकल्ह जे दौर में इहा शइ न आहे। अॼुकल्ह जे दौर में जेको माल आहे उहा बैंक बैलेंस आहे, प्रॉपर्टी आहे, कार आहे, घर आहे, तव्हांजे घर जूं शयूं आहिनि। अॼुकल्ह जे दौर में बिज़नेस आहे। इहे शयूं माल ऐं अमवाल में इहे शयूं अची थी वञनि। इन्हनि शयुनि जो अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो मां तव्हां खां टेस्ट वठंदुसि, तव्हांखे आज़माईंदुसि। जीअं कंहिंजी कार आहे, उनजी कार वञे थो रोड ते अचानक सां हुनजो एक्सीडेंट थो थी वञे। जीअं कंहिंजी जॉब आहे, जॉब हलेसि थी ऐं हुन वटि पैसो आहे, उनखे जॉब हली थी वञे। जीअं कंहिं वटि बैंक बैलेंस आहे, इलाही बैंक बैलेंस आहे, उनखे एतिरो नुक़सानु थो थिए जो उहो पैसो ख़र्च थो करिणो पएसि ऐं उहो सॼो माल उनजो हले थो वञेसि। त इहा अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां हिकिड़ी आज़माइश आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो मां तव्हां खां इन्हनि शयुनि जी आज़माइश वठंदुसि। ऐं आज़माइश जेका आहे उहा हर कंहिंजी मुख़्तलिफ़ आहे। जीअं तव्हांखे किथे नुक़सानु थियो त तव्हां उन शइ जे नुक़सान जे करे, इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां ग़लति नमूने वञी करे पैसो पंहिंजो नुक़सानु जेको आहे उहो पूरो कयो, तव्हां
चोरी करे या तव्हां जेको आहे कूड़ ॻाल्हाए या हराम खाई या सूद वठी तव्हां चओ मूंखे हिकिड़ी जॻह न नुक़सानु थियो आहे त मां हाणे इहे शयूं इन नमूने पूरियूं कयां न छो जो इहे शयूं अलाह सुब्हानो ताला जी आज़माइशूं छो थो ॾिए छो जो तव्हां मुस्लमान आहियो छो जो असां मुस्लमान आहियूं इहे आज़माइशूं मुस्लमाननि ते ई अलाह सुब्हानो ताला रखियूं आहिनि त इहे जेके आज़माइश आहिनि उन लाइ न आहे जेको अलाह ते यकीन नथो रखे जेको मुस्लमान न आहे उहो कहिड़े बि नमूने सूद वठंदो कूड़ ॻाल्हाईंदो हराम खाईंदो कहिड़े बि नमूने पंहिंजियूं ज़रूरतियूं पूरियूं करे छॾींदो त इहे आज़माइशूं जेके आहिनि उहे तव्हां लाइ ऐं मुंहिंजे लाइ जेको बि मुस्लमान आहे अलाह सुब्हानो ताला चए थो अहिड़े क़िस्म जी तव्हांखे इन्हनि शयुनि मां नुक़सानु थींदो इन्हनि शयुनि जी घटिताई थींदी त इन्हनि शयुनि जी आज़माइश तव्हां खां मां वठंदुसि उनखां पोइ आहे वल अनफुस जी माना छा आहे माण्हुनि जे लॉस मां माण्हुनि जी घटिताई मां माण्हुनि जे वञण मां त तव्हां जंहिं ते डिपेंडेंट आहियो जेको तव्हांजो घर हलाए थो या तव्हांजा लीडर्स जेके आहिनि जेके तव्हां ऑनेस्ट लीडर्स आहिनि जंहिं ते तव्हां डिपेंडेंट आहियो अलाह सुब्हानो ताला उन्हनि खे हिन दुनिया मां घुराए वठंदो छो जो उन्हनि जो हिन दुनिया में टाइम पूरो थियो अलाह ताला उन्हनि खे तव्हां खां अलॻि करे छॾियो पाण वटि घुराए छॾियो या उहे माण्हू जेके तव्हांखे हक़ जे बारे में ॿुधाइनि था जेके वॾा वॾा स्कॉलर्स आहिनि दीन जी राह ते ॾेखारनि उहे अलाह सुब्हानो ताला जंहिंसां तव्हां मोहबत था कयो उहे माण्हू हिन दुनिया मां हलिया वेंदा या तव्हांजो को फैमिली मेंबर आहे तव्हांजा वॾा आहिनि तव्हांजो को बि औलाद आहे तव्हांजो को बि भाउ भेण आहे त ज़ाल आहे मुड़ुसु आहे त अलाह सुब्हानो ताला हिन दुनिया मां उन्हनि खे खणी वठंदो उन्हनि जो टाइम पूरो थियो ऐं अलाह सुब्हानो ताला अहिड़े नमूने तव्हांखे आज़माईंदो त इन आज़माइश खां पोइ तव्हां अलाह सुब्हानो ताला छा थो फरमाए त अलाह ताला चए थो सब्र त उन सब्र जी माना छा आहे उहो अॻिते आयात जे आख़िर में त उनखां पहिरियां आहे त अनफुस जी मतिलबु इहो ई आहे त अलाह सुब्हानो ताला माल उन जान मां कहिड़े बि नमूने तव्हांजा जेके प्यारा आहिनि उहे हिन दुनिया मां हलिया वेंदा अलाह ताला अहिड़े नमूने तव्हांखे आज़माईंदो उनखां पोइ आहे अलाह सुब्हानो ताला फरमाए थो वसमरात फ्रूट्स ऐं मेवा उन्हनि जे ज़रिए तव्हांखे आज़माईंदो मेवा छा आहिनि फ्रूट्स जीअं औलाद आहे उनखे बि समर उनखे बि मेवो चई सघे थो उनखे बि फ्रूट्स चई सघे थो ऐं उनजी ॿी जेका माना आहे उहा फ्रूट समर आहे त उनखे कीअं अलाह ताला आज़माईंदो ॿ मिसाल तव्हांखे ॾियां थो हिकिड़ो माण्हू आहे उन वणु पोखियो ऐं उहो वणु वॾो थियो उन पंहिंजो पूरो मेवो ॾिनो उहो माण्हू वियो ऐं मेवो सॼो पंहिंजो लाथईं घर में रखियईं ॿिए ॾींहं ते वियो त उन वण खे कंहिं बाहि ॾेई छॾी त हुनखे हिकिड़ो नुक़सानु थियो पर हुन मेवो लाथियो सॼो फ्रूट लाथईं ॿियो माण्हू आहे उन वटि बि वणु आहे उहो वणु वॾो थियो उन वणु पोखियो महिनत कयईं उन ते इलाही महिनत कयईं वणु फ्रूट्स ॾिनो ऐं जॾहिं उहो फ्रूट्स जॾहिं पची वियो वञे लाहे न वञे ॿिए ॾींहं ते वञण वारो हुयो पर अॻु में ई उन वण खे कंहिं न कंहिं बाहि ॾेई छॾी त इन ॿिन्हिनि खे नुक़सानु थियो पर तव्हांजी नज़र में वधीक नुक़सानु कंहिंखे थियो वधीक नुक़सानु उनखे ई थियो जंहिं जेको आहे फ्रूट खयो ई न पर हुनखे बि नुक़सानु थियो पर एटलीस्ट पहिरें वारे फ्रूट खयो सही उन चवंदो एटलीस्ट मूंखे कुझु न कुझु मिलियो पर जेको ॿियो हूंदो उनजो जेको सॼी उनजी जेका महिनत आहे उहा ज़ाया थी वई ऐं इन जे करे अलाह सुब्हानो ताला फरमाए थो असमरात मां तव्हां खां इन शइ में आज़माइश वठंदुसि उहो कीअं हिकिड़ो माण्हू बिज़नेस थो करे 4 साल 5 साल 10 साल पंहिंजा बिज़नेस में थो वञे बिज़नेस सॼो पंहिंजो डेवलप थो करे सॼो बिज़नेस हुनजो हाणे पीक ते आहे उन मां उनखे फ़ाइदो थो थिए हर साइड आहे पर अचानक सां छा थो थिएसि एतिरे हद ताईं लॉस थो थिएसि जो हुनखे बिज़नेस बंदि थो करिणो पए हाणे उनजी जेका महिनत आहे 8-10 सालनि जी उहा सॼी महिनत जेका आहे उहा ख़तमु थी वई हिकिड़ो स्टूडेंट आहे हिकिड़ो शागिर्द आहे उहो कंहिं एग्ज़ाम जी तयारी जे लाइ महिनत थो करे त उहो महिनत एतिरी करे थो ट्यूशनूं पढ़े थो पैसा थो ख़र्च करे पंहिंजो टाइम थो ॾिए जॾहिं एग्ज़ाम ॾिए थो हुनजी तयारी बि सुठी आहे हर शइ एग्ज़ाम ॾिए थो हुन में फेल थो थी वञे असमरात अलाह सुब्हानो ताला चयो इन शइ में मां तव्हांखे आज़माईंदुसि हिकिड़ो स्टूडेंट आहे उहो पढ़े थो महिनत करे थो 3 साल 4 साल उहो एग्ज़ाम में पास थो थी वञे एग्ज़ाम में पास थी वियो नौकिरी मिली थी वञेसि नौकिरी मिली वियसि उनखां पोइ ट्रेनिंग बि करे आयो नौकिरी हलेसि थी घर सही थो हले उनजो यकदमि कोर्ट जो ऑर्डर थो अचे त इहा नौकिरी जेका आहे उहा ख़तमु थी वई त उनखे इहा आज़माइश आहे कंहिंजे तरफ़ां अलाह सुब्हानो ताला जे तरफ़ां आहे हिकिड़ा पेरेंट्स उनजा ॿार उन ॿारनि ते महिनत था कनि उन ॿारनि खे पढ़ाइनि था ॿारनि खे सुठा कपिड़ा था पाराइनि ॿारनि जी तरबियत था कनि ॿारनि खे हर क़िस्म जी फैसिलिटीज़ ॾियनि था त असांजो ॿारु जेको आहे उहो वॾो थी कुझु न कुझु थिए ऐं पंहिंजो लेबर पंहिंजी जेका महिनत आहे उहा ॿार ते टाइम ते उथारनि था टाइम ते खाधो था ॾियनि ऐं उनखे हर शइ पंहिंजे
वसहार पंहिंजी हैसियत हर शइ प्रोवाइड कनि था त जीअं असांजो ॿारु वॾो थिए ऐं असां पंहिंजे ॿार खे कामयाबु ॾिसूं त असां ख़ुशि थियूं। ॿारु उहो वॾो थो थिए, ॿारु सिधे रस्ते ते नथो हले, ॿारु पीउ मां सां ॻाल्हाए ई कोन थो, या ॿारु वरी उहो वॾो थो थिए, ॿारु जेको आहे उहो ग़लति रस्ते ते हली थो वञे, त इहा जेका आहे सॼी महिनत उन्हनि माण्हुनि जी जेका आहे उहा हली वई। त उहो इहो जेको आहे असमरात अलाह सुब्हानो व तआला अहिड़े नमूने असांखे आज़माईंदो। हर कंहिंखे तव्हांजी आज़माइश जेका आहे उहा ॿी आहे, मुंहिंजी आज़माइश ॿी आहे। हिकिड़ो पीउ माए पंहिंजे ॿार खे हिफ़्ज़ थो कराए, दीने जी तालीम थो ॾिए, ॿारु वॾो थो थिए, दीने खां सफ़ा हटी थो वञे, इहा उन पीउ माउ जी हिकिड़ी आज़माइश आहे। इहा अलाह सुब्हानो व तआला जे तरफ़ां आज़माइश आहे। त अलाह सुब्हानो व तआला हाणे एॾी आज़माइश आहे, इहे हिकिड़ी वॾी ॾुख जी शयूं आहिनि। इहा का आसान शइ न आहे, कंहिंजो को प्यारो हलियो वञे, कंहिंजो को माल हलियो वञे, कंहिंजो बिज़नेस हलियो वञे, कंहिं एॾी महिनत कई हुजे एग्ज़ाम में, उहो एग्ज़ाम में पास न थिए, त इहा हिकिड़ी वॾी क़िस्म जी आज़माइश आहे। इन खां पोइ तव्हां छा था सम्झो त अलाह सुब्हानो व तआला छा चवंदो त तव्हांखे इन्हनि शयुनि जो अजुरु मिलंदो, तव्हां वॾी महिनत कयो? न, अलाह सुब्हानो व तआला मुबारक थो ॾे। वबशिर साबिरीन, सभ खां पहिरियों अलाह सुब्हानो व तआला चए थो मुबारक हुजे जेके सब्र था कनि। वबशिर साबिरीन, सब्र जी डेफिनेशन तव्हांखे मां पोइ ॿुधायां थो। वबशिर मतिलबु मुबारक ॾियणु, अलाह सुब्हानो व तआला मुबारक थो ॾे। जीअं मिसाल जे तौर ते कंहिं घर में को हिकिड़ो पास थो थिए, उनजी कंहिं कॉलेज में एडमिशन थी थिए, या उनखे जॉब थी मिले, उनखे सभु जेके मिट माइट भाउ भेण उनखे फ़ोनूं करे चवनि था मुबारक हुजे, कांग्रेचुलेशन्स, मुबारक था ॾियनि। पर उनजो को परे जो हिकिड़ो माइट आहे जेको वॾो माण्हू आहे, जेको DIG आहे, या जेको मिनिस्टर आहे, या जेको वॾो माण्हू आहे, बिज़नेसमैन आहे, उहो उनखे फ़ोन करे मुबारक थो ॾिए। इहा हिकिड़ी अनएक्सपेक्टेड शइ हूंदी हुन लाइ, त इन मूंॾे फ़ोन करे मूंखे मुबारक ॾिनी। त जॾहिं ग़रीब माण्हू या को माइट मिट मुबारक ॾींदुसि त उहो कंहिंखे ॿुधाईंदो न, पर जेको वॾो माण्हू मुबारक ॾींदुसि त सभिनि खे ॿुधाईंदो त मूंखे हुन माण्हू बि मुबारक ॾी, मूंखे हुन माण्हू बि मुबारक ॾिनी, त इन वॾे माण्हू मूंखे मुबारक ॾिनी, सभिनि खे उहा ख़ुशी बि ॿुधाईंदो त मूंखे हुन बि फ़ोन करे मुबारक ॾिनी मुंहिंजी कामयाबी लाइ। त हिते अलाह सुब्हानो व तआला चए थो मां तव्हांखां इन्हनि शयुनि में आज़माईंदुसि। कहिड़ियूं कहिड़ियूं? ख़ौफ़, जेको ख़ौफ़ आहे, बुख आहे, ऐं तव्हांजो माल आहे, तव्हांजो पैसो आहे, तव्हांजी प्रॉपर्टी आहे, ऐं तव्हांजी जेके प्यारा माण्हू आहिनि, ऐं तव्हांजो जेको समरा, तव्हांजो जेको फ्रूट आहे, मेवो आहे, तव्हां औलाद आहे, इन्हनि शयुनि मां तव्हांखे आज़माईंदुसि। ऐं जेके सब्र था कनि उन्हनि खे अलाह सुब्हानो व तआला जे तरफ़ां मुबारक आहे। इहो अलाह ताला जे तरफ़ां मुबारक आहे, के आम माण्हू जे तरफ़ां, के वॾे माण्हू जे तरफ़ां। इहो जेको अलाह सुब्हानो व तआला आहे, अलाह ताला दुनिया ठाही, आसमान ठाहियो, इंसान खे ख़लक़ी, उन जे तरफ़ां असांखे मुबारक आहे। छाजे करे? सब्र जे करे। त सब्र छा आहे? वबशिर साबिरीन, उन्हनि खे मुबारक आहे जेके सब्र था कनि। त सब्र जी डेफिनेशन जेका आहे उहा नंढे हूंदे खां वठी असांखे ख़बर हूंदी आहे। कोई रोए थो या कंहिंखे कुझु नुक़सानु थियो, असां चवंदा आहियूं तूं सब्र कर, अलाह जी रज़ा आहे, तूं सब्र कर, तूं रो न, तूं सब्र कर, ऐं तोखे अलाह जी मर्ज़ी ते तूं ख़ुशि नथो थिए, तूं ख़ुशि थी, ऐं इहा शइ का बि न आहे, तूं सब्र कर। इहा हिकिड़ी डेफिनेशन जेका आहे उहा कॉन्सेप्ट हिकिड़ो वेठो हूंदो आहे। कोई अगरि रोए थो, कोई ॾुख में आहे, उनखे चवंदा तोखे सब्र कोन्हे, छो जो तूं रोए थो। इहे जेके शयूं थियूं आहिनि, तुंहिंजो प्यारो हिन दुनिया मां हलियो वियो आहे, इहो अलाह जी मर्ज़ी आहे, वाक़ई में अलाह जी मर्ज़ी आहे, ऐं तूं रोए छो थो? इन करे रो न, तूं सब्र कर, ऐं अलाह जी मर्ज़ी सां तूं ख़ुशि न आहे इन जे करे तूं रोए थो, या तूं उदास आहे इन जे करे तूं न। हिकिड़े माण्हू जो प्यारो हिन दुनिया मां हलियो वियो आहे, तव्हां उनखे चओ था ॻोढ़ो बि न ॻाल्हि। याकूब अलैहिस्सलाम अलाह सुब्हानो व तआला जो नबी, अलाह सुब्हानो व तआला जो नबी, उनजो पीउ नबी, उनजो पुटु नबी, उनजो ॾाॾो नबी। याकूब अलैहिस्सलाम जेको यूसुफ अलैहिस्सलाम जो पीउ हुयो, यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे हिन जेको नंढे हूंदे खां वठी उन्हनि खां अलॻि थी विया, त उहे सॼी ज़िंदगी केतिरा साल यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ रुना, जो उन्हनि जी अखियुनि जी नज़र हली वई। त उनखे छा सब्र न हुयो? उन्हनि त चयो मूंखे सब्रुनि जमील आहे, मां अलाह खां मां सब्रुनि जमील घुरंदुसि, ऐं मां सब्रुनि जमील कंदुसि। त चवण जो मक़सदु इहो आहे त जेको रोए थो इन जो मक़सदु इहो न आहे त उन वटि सब्र न आहे। कंहिं माण्हू जो प्यारो हलियो वियो, कंहिं माण्हू खे नुक़सानु थियो, त उहो रोए बि न, उनजी अखियुनि में ॻोढ़ो अलाह सुब्हानो व तआला असांखे अहिड़े नमूने ठाहियो आहे त उनजी अखियुनि में ॻोढ़ो डेफिनेटली उहो ईंदो ई ईंदो, उहो रोईंदो। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके को नुक़सानु थो थिए उहो गम बि न करे। जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी में हिकिड़ो पूरो साल हुयो जेके आमुल हज़न चवंदा आहिनि, ॾुख वारो साल चवंदा आहिनि। त तव्हां चवंदव त न ॾुख न कयो। सब्र छा आहे? सब्र जी जेका माना आहे उहा छा आहे? जॾहिं कंहिंखे को नुक़सानु थो थिए, जॾहिं कंहिंखे को दुनिया मां हलियो थो वञे, जॾहिं कंहिंखे कहिड़े बि क़िस्म जी परेशानी थी थिए, पर उन परेशानी में जॾहिं अलाह अकबर थिए थी त उहो उथी करे निमाज़ थो पढ़े, ऐं उन निमाज़ में अलाह अकबर चए थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उन में बि अलाह जो शुक्र थो करे, उन में बि अलाह जी तारीफ़ थो करे, पंहिंजी निमाज़ नथो छॾे। इहे सब्र छा आहे? सब्र इहा शइ आहे त उन ॾुख में बि उनखे इहा शइ ख़बर आहे त मूंसां मुंहिंजी एॾो नुक़सानु थियो आहे, मुंहिंजी हर शइ हली वई आहे, पर अलाह सुब्हानो व तआला मूंसां गॾु आहे।
अल्लाह ताला उन सां गॾु आहे ऐं इन जे करे इहो सबुरु आहे, हुनखे इन शइ जी ख़ुशी आहे, इहा हिकिड़ी शइ हुन जे लाइ वॾी आहे त अल्लाह ताला मूंसां गॾु आहे ऐं इहा हिकिड़ी शइ ख़ुशि रहण लाइ इलाही काफ़ी आहे त मूंखे एॾो नुक़सानु त थियो आहे, मूंखे ॾुख थियो आहे, मां रोआं थो, पर अल्लाह सुब्हानो व ताला मूंसां गॾु आहे। त रोइणु जेको आहे उहो सभु न आहे, सबुरु इहो आहे त तव्हां जॾहिं एतिरो नुक़सानु थिए उन में बि तव्हां पंहिंजे डेली वारा जेके कम आहिनि उहे तव्हां नथा छॾियो। तव्हां हिकिड़े कमरे में वेही करे उदास थी रो नथा, चुप कर, हिकिड़े कमरे में वेही तव्हां लॉक करे पंहिंजो टाइम जेको आहे सिर्फ़ु उदासी में ज़ाया नथा कयो, न, तव्हां ते निमाज़ फ़र्ज़ु आहे, तव्हां निमाज़ बि पढ़ो था, तव्हां ते जेके ज़िमेदारियूं आहिनि तव्हां उहे बि निभायो था, पर जेको उन सां गॾु ॾुख आहे, उन सां गॾु ग़म आहे, उन सां गॾु रोइणु आहे, उहा हिकिड़ी नॉर्मल शइ आहे, उहा हिकिड़ी अहिड़ी शइ न आहे त माण्हू चइजे तोखे सबुरु न आहे, तूं अलाह जी रज़ा में राज़ी न आहे इन जे करे तूं रोए थो। न, हिकिड़ो माण्हू खे ॾुख थिए थो ऐं हिकिड़ो माण्हू रोए थो त उहो हुनजो राइट आहे उनखे रोइण जो, छो जो उन माण्हू खे रोइणु डेफिनेटली ईंदो, इहो हिकिड़ी नॉर्मल शइ आहे। अल्लाह ताला इंसान खे अहिड़े नमूने ख़लक़ियो आहे त सबुरु जेको आहे उहो सबुरु इहो ई आहे त तव्हां उन ॾुख में, उन परेशानी में, उन तव्हांजी जेका बि परेशानी आहे उन में तव्हां निमाज़ नथा छॾियो। ऐं सबुरु इहो ईंदो कीअं? सबुरु इहो ईंदो ई ईअं जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ंदव, जॾहिं तव्हां वज़ू करे वञी चवंदव अल्लाहु अकबर, तव्हां न उन निमाज़ में ॻाल्हाए था सघूं असां, न निमाज़ में खाई था सघूं, निमाज़ में असांखे चुप करे बीहणो हूंदो आहे ऐं असांखे अल्लाह जी तारीफ़ करणो हूंदो आहे, अल्लाह जो ज़िक्र करणो हूंदो आहे, दुआऊं करणियूं हूंदियूं। जॾहिं कंहिं माण्हू खे ॾुख आहे ऐं वज़ू करे निमाज़ थो पढ़े त अल्लाह सुब्हानो व ताला हुनजी दिलि ते हिकिड़ी तस्कीन नाज़ुल थो करे, अल्लाह ताला हुनखे ऑटोमेटिक हिकिड़ो सबुरु थो ॾेई छॾे। त अल्लाह सुब्हानो व ताला असां सभिनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, अल्लाह सुब्हानो व ताला असांखे हर क़िस्म जी आज़माइश खां बचाए ऐं अगरि असां ते आज़माइश अचे त असां उनखे सही नमूने डील करे सघूं। इन खां पोइ वारी आयात जेके आहिनि अल्लाह ताला चए थो उहे जेके माण्हू आहिनि उहे माण्हू जेके आहिनि उहे ई उन्हनि जे मथां सलवात आहे, उन्हनि जो जेके सबुरु था कनि उन्हनि खे अल्लाह सुब्हानो व ताला जो सल्यूट आहे। चए थो उलाइका अलैहिम सलवातु मिन रब्बिहिम व रहमा, अल्लाह ताला जो रहम उन्हनि जे मथां आहे, अल्लाह सुब्हानो व ताला जी सलवात, अल्लाह ताला जो सल्यूट उन्हनि जे मथां आहे, अल्लाह सुब्हानो व ताला जे मथां उन्हनि जे मथां रहम आहे। ऐं उहे ई माण्हू आहिनि उलाइका हुमुल मुहतदून, ऐं उहे ई माण्हू आहिनि जेके हिदायत वठण वारा आहिनि, जेके हिदायत वारा आहिनि उहे ई माण्हू आहिनि जेके सबुरु था कनि। अल्लाह सुब्हानो व ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं इहे अल्लाह सुब्हानो व ताला जा जेके चूज़िन माण्हू आहिनि, पसंदीदा माण्हू आहिनि, उहे माण्हू आहिनि। अल्लाह ताला असांखे अहिड़ो करे जीअं असां अल्लाह जा पसंदीदा थियूं। अल्लाह सुब्हानो व ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।